लालू रैंक खां रिपोर्ट करे आशकली मुगेरी जी ख़बर मुताबिक़ लालू रैंक PPHI सेंटर ते सुबह जो शिफ्ट वारे इंचार्ज लेडी डॉक्टर सलमा रिंद LHV नाही दबड़ो ईंदड़ गरीब मरीज़न लाइ आज़ार बणियल मिसकिन गरीब औरतुनि जेकी भी डिलीवरी लाइ अचनि थियूं उन्हनि खे अजीब क़िस्म जा भव ॾेई लेडी डॉक्टर सलमा रिंद नर्स नाही दबड़ो जो चवनि थियूं त तव्हांजी डिलीवरी कोन थींदी, तव्हांजो ॿारु ख़तरे में आहे, असांजे लाड़काणे में प्राइवेट अलहादी सेंटर ते हलो ऑपरेशन थींदी। वधिक लाइ लेडी डॉक्टर ऐं नर्स नाही दबड़ो जे ज़ुल्म जे सतायलनि जे पंहिंजी ज़बानी ॿुधण लाइ हीअ रिपोर्ट। वियासीं सुबुह टाइम डिलीवरी केस हुयो, असां वियासीं थैली चालियूं भंजन जो छन पा असांखे चयूं त हाणे तव्हांजो केस ख़तरे में आहे, ॿार बि ख़तरे में आहे, लाड़काणे हलो सीज़र थींदी तव्हांजी। असां चयो असां ग़रीब आहियूं, असां ॻोठी पैसा खणण लाइ वियासीं, असांजी उहा डिलीवरी ॻोठी थी वई। जीअं त असां वसारनि ऑफिसरनि खे अपील था कयूं हिन सुबुह वारे स्टाफ खे हटायो वञे जा हिननि ते। मुड़ुसु नाम नजफ़ ॿुधी न अलाह ॾिसे थो, मां ग़रीब, मूंखे कुझु बि कोन्हे। नाइद चयो त 25,000 ॾियो त सीज़र कयोसि, ॿुधी मां चयो मूंखे कोन्हनि के। अच्छा एम्बुलेंस में असां वियासीं पैसा खणण, हलंदासीं मीरो खान चौक अस्पताल न आहे अलहादी, कहिड़ी अस्पताल? अलहादी अस्पताल। हाँ अलहादी ते वियासीं असां, पोइ लेट कई ते हिन पाण सही ज़िम ते मां पाण खे हर्षे चई बूढ़े खे मां थी खणा, जॾहिं मुने मर्द अचनि ॿार खे बि ख़तरो आहे ऐं माई खे बि ख़तरो आहे, अधु कलाक में न खणी चयो त ॿई मरी वञनि। कंहिं चयो? उन माई चयो नाहिद, हाँ उन माई चयो नाहिद की ॿार खे बि ख़तरो आहे ऐं माई खे बि ख़तरो आहे, अधु कलाक में न पहुचो आहे त ॿई मरी वञनि। असां आयासीं चई बसि सीज़र थी वियो, ऑपरेशन थी वियो, पोइ इहो 10,000 रोक अथनि ऐं 15,000 जा वाला। वाला काथे आहिनि? वाला हुन वटि पिया आहिनि, माई वटि पर्चियूं माड़ वालनि जूं पियूं आहिनि। दवायूं तव्हांखे वठिणायूं हुते? दवाऊं इहे सरकारी, नर्सिंग सरकारी, इहे टिकियूं सरकारी, दवाऊं सरकारी, बोतलूं सरकारी, जी दवाऊं हितां खणी हलिया।